अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सिंधू। हलंदासीं हेडलाइन तरफ़। ट्रंप जे इक़्तिदार जो सिज लही वियो। जो बाइडन अॼु 47 अमेरिकी सदर जी हैसियत सां उहिदे जो कसम खणंदो। हलफ़ बरदारी जे मौक़े ते विगुड़नि जे ख़दशे सबबि समूरी अमेरिका में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। कैपिटल हिल में लॉकडाउन लागू, मेट्रो स्टेशन बि बंदि कया विया। लाहौर जी एहतसाब अदालत में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ समेत ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज अदालत में पेश। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त नेब मनी लॉन्ड्रिंग केस में क़यामत ताईं मुंहिंजे ख़िलाफ़ ₹1 जी करप्शन साबित नथी करे सघे। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त 2.5 साल गुज़री वञण बावजूदि शहबाज शरीफ़ ते ₹1 जी करप्शन साबित न आहे थी। इमरान ख़ान पार्टी जे नाले ते भारत ऐं इसराइल मां फंड घुराया। इमरान ख़ान 31 जनवरी ताईं इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे, न त खेसि अवाम ॿाहिरि कढी छॾींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु ॾखण वज़ीरिस्तान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान वाना में कैडेट कॉलेज जे वाधारे वारी मनसूबे जे तीड़ जो पथर रखंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान मौला ख़ान सराई में अस्पताल जो पिणु इफ़्तिताह कंदो। वज़ीर आज़म एहसास किफ़ालत प्रोग्राम ऐं यूथ इंटरप्रेन्योर स्कीम में मेरिट ते ईंदड़ नौजवाननि खे चेक ॾींदो ऐं क़बाइली अॻुवाननि सां मुलाक़ात कंदो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 48 ॼणनि जूं हयातियूं भिड़काए वियो। फौतियुनि जो अघु वधी 11,103 ताईं पहुची वियो। MCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1772 नवां केस ज़ाहिर। फाल केसिस जो अघु वधी 35,163 थी वियो। 4,78,517 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। सिंध हाईकोर्ट 5 सालनि खां गुम शहरी खे बाज़ियाब न कराइण ते कावड़ जो इज़हार कंदे पुलिस जी रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते दिफ़ा वारे सेक्रेटरी वफ़ाक़ी घरू वज़ारत ऐं ॿियनि इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। कोयटा वेझो बेला शाहराह ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी। 8 मुसाफ़िर फौत, 22 ज़ख़्मी। इतलाबाद पुलिस ऐं रेस्क्यू टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो, वधीक जांच कई पई वञे। PTI अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त रोशन सिंध प्रोग्राम नाले ते करप्शन कई वई। करप्शन जो ज़िम्मेवार वॾो वज़ीर मुराद अली शाह आहे। माण्हुनि PDM खे रद्द करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ अजमल ख़ान खे इसराइल मोकिलियो। मौलाना फज़ल रहमान मदरसनि जे ॿारनि खे ख़राब करणु चाहे थो। दोदापुर भरिसां ओढा ऐं जखराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो अॼु लाड़काणे में मीर मंज़ूर पंवर ऐं घोसबख्श महर जे सरपंच में थी रहियो आहे। 2 साल अॻु क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल तकरार ॿिन्ही धुरियुनि जा 11 ॼणा क़तल थी चुका। लाड़काणे में इलाज दौरान वारिस ॾिनो माछी जो रहवासी फौत थी वियो। फौती शख़्स उमीद सोलंगी जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम। बुलड़ी शाह करीम भरिसां पंजारी वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो, सुञाणप न थी सघी। थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया। हलंदड़ महीने हयात विञाईंदड़नि जो अंग 33 थी वियो। जाल में फौलाद हद में भरे बारूद से मार
रीत एड़ो वारजे गतसान टुकड़ा ताचे दंगंग नन्ना हलंदाड़ो ऐं अवामी तहरीक जे सरबराह दानिश्वर लेखक ऐं अदीब रसूल बख्श पलेजो जी अॼु 91वीं सालगिरह मल्हाई पई वई।